कबे रुगो फकीरन जो बि नाहे। अॼुकल्ह तोवारी सिकील थी बि होश में कान थी रहे। त पोइ चाचा मारे छॾियो मूंखे। सॼो ॾोह हुई मुंहिंजो हाणे हिननि परावनि माण्हुनि जे करे तव्हां पंहिंजे घर जो सॼो सुकून बर्बाद करे छॾियो आहे। मां पुछांव थी हिननि खे रहण जो लाचार कहिड़ो आहे तव्हांखे? अम्मा वीचारा मिस्कीन आहिनि, काॾे ॾींदा? चाची जेकॾहिं एतिरो ई सवाब खटण जो शौक़ अथई न त पोइ घर छो कयो अथव? मुसाफ़िर खानो ॻोल्हे छॾियो हिनखे। निकिरो, मां तो चवां हींअर जो हींअर निकिरो। पर अब्बा मां चवां थो घर ख़ाली कयो, न त पुठीअ तां खल लाहे छॾींदोसांव। अम्मा रुस्तम जखे ॾाढी ख़राब थई, 5 रुपया घटि कम खे पट मड़े। बेली रहम कर, दरवेश है दुआ कंदो जाए। तो दरवेशी के अज मौत आसमाया इतने से आसमाया। ना मुझे पियो, अदा मुझे पियो, अल मुझे पियो। मार पे वका खुदा जी। मां तो अज बिठल बिठल अरे निकलो निकलो। अरे पाठ ने पठया चलो अल्लाह का दोसा वांगुर दर पदर मुंडो। हां हां दर पदर बेटा न दिखो। अरे पीर पोटी ही तो पाछे घर में बैठी हुई है। सब भगवान चरण में गाल। अरे मुंहिंजी सलावट तो मूंखे जानू जे हवाले करे तूं हितां निकिरी वञ। सौट ईअं थी सघे थो, मां मौत क़बूलींदुसि पर तोखे कोन छॾींदुसि। ऐं जानू अहिड़ो आहे जो हू क़बर ताईं असांजो पीछो कोन छॾींदो। ऐं जेकॾहिं मां हुनखे हथ अचीसि न त हू तोखे ॻोल्हण में ज़ोर कोन लाहींदो। अधु मंज़िल मां तोखां हथ कढी वञा, माण्हू थुकू न हणंदा मूंखे। सोट पोइ ॿई मरंदासीं। मौत त हिकु ॾींहुं अचणो आहे न। जानू असांखे वक़्त खां पहिरियां मारे विझंदो। तू खौफ न कर, जेको रब खे मंज़ूर। जानू असांजो कुझु बि बिगाड़े कोन सघंदो। तू अच मूंसां। ही सॼो कम जबल शेर खान जो आहे। खान तव्हां एसी रूमनि में निंड्रू था कयो ऐं हितो जमुन दहा थी वियो आहे। बावल खान असां आराम में न आहियूं, पूरी कोशिश करियूं पिया। हाणे ओतो शेर खान अची हमलो करे थो, उनखे असां कीअं रोकियूं? तव्हां ई खणी ॿुधायो। अवाम खे तहफ़ुज़ ॾियण जी पघार बि त तव्हां ई था खणो न। त इहो कम बि तव्हांजो ई आहे। तोखे छा करिणो आहे छा न करिणो, हिन सां मुंहिंजो को बि मतिलबु कोन्हे। बस शेर खान जा शूट ऑर्डर जारी कराए छॾियो ऐं पोइ ॾिसूं त किथे थो लिके। ठीकु आहे रईस, मां अॼु ई वञी DSP साहब सां मिलां। वधीक जेको हुन हुकुम ॾिनो आउं तव्हांखे आगाह कंदुमि। राम कयो दरवेश आया दुआ कंदो सा। पधरे पट पया हो, मथे ते छित हूंदी, तव्हांखे दुआऊं कंदासीं। तव्हांजो घर ख़ाली पियो आहे, असांजे वेहण सां आबाद थींदो, उजड़ी कोन वेंदो रस। जेकॾहिं ॿीहरनि घर में दाख़िल थियण जी कोशिश कई अथव त टंगू बाहूं भञे छॾींदोसां। बाबा अर्ज़ुलो कयो आहे, ॾाढो कोन थो कयां। रहम कयो रस, रहम कयो। ठीक है खबर, ठीक है, तव्हां वञी रहो। पर दादा बस मोला दादा वेहण ॾिन।
सरकार तव्हांजा लख एहसान, किरोड़े कुर्ब, किरोड़े। कन खोले ॿुधी छॾ ख़बर, घर में रहण खां पोइ वरी जेकॾहिं भागन भरीअ का बि हरकत शुरू कई न त हाणे घर मां कोन कढंदोसांव। घर जे आगुर ते कब्रूं खोटे तव्हां सभिनी खे दफ़न कंदुसि। कहिड़ी ग़लती न थींदी बाबा साईं, दरवेश आहियूं, दुआ कंदासीं। वञो हाणे वञो, रहो वञी मुलाज़ात अच। हेड़ी भागन भरी तुझा भा वरी भी पंहिंजे कखन में रहण जी इजाज़त त मिली। अल्लाह जा लख एहसान। अमड़ वारो कर, 5 रुपया घट हाणे ई कम खे पट हलूं पंहिंजे घरे। वो बादर दर जे ढिकन खां त बची पियासे। मौला बाज के अल्लाह जा लख एहसान। हिन माई जन्नत जा सूरत सत भेराई के समझ में न था अचनि। मां बि ॾिसां पियो माईअ खे मुदाफ़ल हुटाल। हाणे तोखे हर वक्त हिन माई जे मथां ऐं हिन गंढ जे मथां नज़र रखणी पवंदी। किथे ईअं न थिए जो सत भेराई जी सुञ कराए छॾी। हमजे जे हूंदे भलाईअ थींदो, सुञत छा उमिरि जी कंदासीं। जेको बि कजई अकुल सां कजई, मतां वाइड़नि वांगुरु इहो बात हणी। सत भेराई तूं हमजे जी हुशारी ते शक थी करी? न साड़ सड़िया, कान थी शक कयां तुंहिंजे हिन होशियारीअ तां। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो इहो कूंडर करोड़नि में हिकु आहे, ॿियो कोन थींदो। हाणे इहा ॿटरी बंदि कर ऐं कम जी ॻाल्हि ॿुध। ठीक है, तुझे करे बत्ती मुझे बंद कद तुझे बात में हर गाल अच्छा है। जे माई जन्नत रिश्ते जी घुर करे त पोइ हा कयूंसि या 2 ॾींहंनि जी मोहलत घुरूंसि। ये कुछ चोक खाता नजर अचे न, हाँ करे छड़ चवी पर शर्त पोइ रखंदासीं। उहा त मूंखे बि ख़बर आहे, जेसीं ॾाज गॾु न कंदा निकाह जी इजाज़त कोन ॾींदासीं। अरे चरिया तूं डिॼ न, सत भेराई जे सुरनि खां तूं वाक़िफ़ न आहे। मूंखे सुरनि जी ख़बर आहे, तूं ॾहे कारे ते वञंदी आई, बब्बा जा गॾु बादल है तुरा सुर मिलंदो। अकबर तूं अकेलो पइजी वियो आहे, ही धड़ हमराहन जो काॾे गुम थी वियो आहे। परियल ऐं कमाल जानो जे पोयां आहिनि। तोखां ॻाल्हि ॻरी आहे, मूंखे वरी जानूअ जे सिर मथां हथ रखणो पवंदो। सरकार जानू गद्दार आहे। जानूअ खे गद्दार करण में असांजो हथ आहे। बेडोईअ जे मथां शक कंदासीं त उनजो नतीजो इहो ई निकिरंदो। पहिरियों अमलो जानूअ करायो, उनजो असां वटि को बि सबूत कोन्हे। सिर्फ़ शक जे बुनियाद ते जानूअ जूं मां पहिरियूं वफ़ादारियूं नथो भलाए सघां। वञ ऐं वञी जानूअ खे ॻोल्हे वठी अच। सरकार इहो कमु मूंखां न थींदो। अकबर तुंहिंजी या मजाल जो मूंखे जवाबु ॾी। इन्हीअ जे करे जो तव्हां मुंहिंजूं वफ़ादारियूं विसारे जानूअ खे था घुरायो। अकबर जेके असांजे विच में इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे पोइ निबेरे वठंदासीं। हिन वक़्तु वलीदा ते शेर ख़ान खे सबक़ सेखारणु लाज़मी आहे ऐं उन्हनि ॿिन्ही खे सिधो करणु न जानूअ जिन जो कमु आहे। तोखे इहे ॿई धुरियूं वटि कोन ॾींदियूं। वञ ऐं ॻोल्हे वञी जानूअ खे हथु करे हिते वठी आ। जे तोखां इहो कमु न थियो त पोइ तूं बि निकिरी वञ, न त मां को ॿियो हमराह तो जानूअ जी तरफ़ मोकिलियां। तव्हां केतिरा बि पहलवान छो न हुजो, पर कुराड़ वटि 2 कमाठ हलंदो आहे। वञ ऐं वञी जानूअ खे ॻोल्हे वठी आ। हेड़ी भागन भरी तुझा भा भूली भूली भाण आई साबी न भूली। भागन भरी हाणे हित हथ कुछ हल्को रख जाए, इएं न थे जा तड़जी निकरूं, बाहर असांखे ठिकाणो भी कोन मिलंदो। हाणे ने माई जन्नत सां नरमी, बाकी छोरी राणी जो जीअण मां ज़हर कंदसि ज़हर। पुफी कम अहिड़ो कजाए जो राणीअ जी निड़ीअ में गिरो अटकियल हुजे। निमाणी वो सागो ही कम बारो जन वारो। हा 5 रुपया घट कम खे पट, असुल कैसा रियायत ही ना है करनी।
सत भराई देख बड़े बुख लगी दई न बुख लगी अदा हलो अदी हलो वाली मानी खाओ मानी ठरी वेंदी अदा ही कर या हड़ मुखे दे आ जलेबियां ता मानी नको अजी निशान कत न करो गज का छवा मा के वजो ही आया पारे जलेबे तो पारे मारी खाऊ छु अदा यो कमरे में कान रखन यो पार सा संभाले रखन छड़ा दी अजी मुझ गाल मुझे गज के जे रोई ना है एरी हरकत मा के सही कोने उठो मानी खाऊ ता पारे सा जलेबे ता बरा था लाचा राजा था के बेके नु पता पर इन में केड़ो कारून जो खजाना मुके दे ना जलेबियां पुरा न मुझे मुश्किल न कर मारी बुरे उठी कदी फसली हलो मानी खाना हलो तू अबे हलो गल दी पूरे तो छोड़ो भाई हलो तेरी सत भिराई आई हमजे के घरा कढराई वो भागन भरी के बेस्तो करे घर मां कढराई छा मिलियो तोखे बेचारा गरीब वतन पिया कुंड पासे में पांजो नसीब खाईंदा तोखे केड़ी तकलीफ दिनो चाची जेकर हूं पंहिंजो नसीब चुगन हा न त मां उन्हनि खे कुझु न चवां पर हू त मुंहिंजे वात जो गिरह बि खसी पिया वञनि पूरो घर भरियल हो सॼो ॾींहुं ठाशो बाशो लॻो पियो हू निकिरी विया आहिनि घर ई सुञ थी वियो आहे सियाणनि सच ई चयो आहे त कुतो ॿार ऐं पोढ़ो लॾ में ई ख़ुशि आहिनि छरी ज़बान खे लगाम ॾे न त तूं छा कंदे हाँ छा कंदे मारींदे मूंखे हाँ मुंहं ते हथ थो खणी तोखे शर्म कोन थो अचे मां तो चला चुप कर ओ अदा छोरी निभागी होश में ना है तू तो थोरो होश कर अजय मां ज़बान ताकड़ में छिके सॼो सास वॾनि जो लिहाज़ न कई था वॾड़नि जो लिहाज़ मां त वॾड़नि जो लिहाज़ तॾहिं कंदसि जॾहिं वॾा बि नंढनि जी इज़त कनि न त हेड़ा वॾड़ा वञी खूह में पवनि जेके नंढनि जी इज़त जी का बि परवाह न आहे खूह में त मां तोखे विझंदुसि मूंसां वात न हणो जेकॾहिं तूं ॻाल्हाई त तोखे का बि रोक टोक न आहे जेकॾहिं मां ॻाल्हायां थी त मां वात थी हणां यही मुझो खून थो गरम थे छोरी के अंदर वठी वञो मारे विझंदो सास छो अंदर वञा मां हां छो वञा ओ ये कान मणदी हां ओ ये कान मणदी खुदा जो वास्तो थई हे बादशाह पीर जी झोली थई तो बादशाह पीर जी झोली जी इन छोरी के ॾाटे ते चढ़ो अज मुझे लिड़िए में हथ तो थई सुभाणे तुझे लिड़िए में हथ जदी घर में तो रहण भी अजाब करे छो थई तब केर तो चवे त वेहो घर में अजाब करे छो छोरी हाणे तो खुश थी है ना मां त माठ कई वेठी हस शुरुआत तहां कई तहां बिन्ही के माठ करे वेहण अचे ही कोन तो तोखे को खुदा पुजंदो पर मुंजी जाए कोने तोखे पुजंदो खुदा कौन छड़ी दो तोखे भी पुट अच चाय पी इहो सोचे गोठ छॾियोसीं सिंध हली कमकार कंदासीं मेहनत मजदूरी करे पेट गुज़र कंदासीं पर हिते त अचण सां पोयां बाहि ॿरी वई अमा हिते मिठड़न माण्हू जी खोट नाहे पर कुछ ज़ालमन जे करे असांजो वेढ़ो ई वीरान थी वियो पुट तूं मूंसां इहो हाणे वाइदो कर त ॿीहर हथियार खे हथ न लाईंदे कीअं अमा कीअं वाइदो कयां मुझे सामू तुझे मथे ता रो लाथो वयो यो दरगुजर क्या या बाबा के जालमन घुटा दई तड़पाए मारो यो दरगुजर क्या
अदी जे कबर जी अज ताई खबर ना है इहो दरगुजर क्या तू बुधाए मुझे मिठड़ी अम्मा मां छा दरगुजर कया पुट हींअर बि त तूं बनी बारो करे पियो मेहनत मजदूरी करे पियो पर घर जे पोरे में केॾो न सुकून आहे जेकर तूं पासीरो हूंदे हथियार न खणंदे त हू बि कोन पुछंदा अम्मा असां हथियार खया ई कॾहिं आहिनि जॾहिं हिते सिंध आया हुआसीं त इहा ई कोडर ऐं कुहाड़ी हथनि में हुई मेहनत मजदूरी जे लाइ ख़बर आहे पुट सभु ख़बर आहे मां ॼाणा थी त असांखे मौत खां पहिरियां ई पुलसरात तां गुज़ारियो वियो आहे पोइ बि तूं चवी थी त आऊं सब्र में रहां अम्मा जंहिंजा टांडनि मथां पेर हुजनि उहो कॾहिं बि हिक जाइ ते बीही कोन सघंदो मां दरगुज़र कयां पियो पर वाइदो करे नथो सघां अम्मा तुंहिंजी ज़िंदगी ताईं ज़हर जो ढुक भरियो अथमि बाक़ी पोइ छा कंदुसि इहो ख़ुदा ई ॼाणे थो मासाद प्रभु ऐं रुस्तम वारा कॾहिं बि ईअं साम्हूं रुख न चढ़ंदा मूं उन्हनि जो सोचे छॾियो आहे राति उन्हनि जे घर में घिड़ी हलंदासीं इहा त बेवकूफ़ी थींदी जे बेवकूफ़ी न कंदासीं त पलांद बि करे कोन सघंदासीं जबल सां गॾिजी असांजे वॾे दुश्मन खे छॾाए विया आहिनि उन्हनि खे का त सज़ा मिलणु घुर्जे न उन्हनि जी सज़ा मौत आहे पोइ तूं छा थो सम्झी त मां उन्हनि ते रहम कंदुसि निपोड़े उन्हनि जे रगुनि जो रत कढी फिटो कंदुसि हू पंहिंजी हद खां वधंदा था वञनि ऐं उन्हनि खे वधीक छूट ॾियणु पंहिंजे लाइ नुक़सानकार आहे उन्हीअ करे रात रब्बू ऐं रुस्तम जो कम तमाम करे छॾींदुसि हाणे जानू खे ॻोल्हणो पवंदो मूंखां वधीक जानू कम जी शइ आहे शेर खान खे मां न पर जानू मुंहुं ॾींदो जानू इनमें कावर जी कहिड़ी ॻाल्हि आहे जानू त असां खां वॾो आहे वॾा त उठ बि थींदा आहिनि परियल अकबर तव्हांजी अञा ताईं बदकिस्मती आहे जो शेर खान ऐं जबल खे मात ॾियण में नाकाम विया आहियो वैसे जो नियापो जानवर ताईं पहुचाए छॾिजो छो त मां जानवर सां मिलण ई पसंदि नथो कयां